हो याद यको थो कयां से तोड़े बिसरी वियो हास याद यको थो कयां से तोड़े बिसरी वियो हास भली करे न याद माता दुआऊं कंदो मास वो भली करे न याद माता दुआऊं कंदो मास तव्हां हिते वियो त मां थी थो अचां काॾे थो वञे मजू अमीन मां रेस था मिली अचां होॾां त पुलिस हूंदी समर ॾिसां थो जेकॾहिं पुलिस हुते मौजूदु आहे न त वापसि मां मोटी थो अचां ठीकु आहे मुंहिंजी तोसां का बि दुश्मनी न आहे इन्हीअ करे त तूं अञा ज़िंदा बीठो आहीं अमीन खैरल ही हथियार मुंहिंजे मथां सिधा छो तूं हालार खान जो दोस्त आहीं हुनजी सज़ा तोखे ज़रूर मिलंदी ज़रूर तोखे ज़िंदा छॾियो थो वञा जेकॾहिं ॿिए चकर हालार खान लाइ कमु कयई या हालार खान जे ॻोठ में नज़र पाए त पोइ तोखे मूंखां केर बि बचाए कोन सघंदो केर बि न ऐं हा चई छॾजांइ मचूअ खे त खैरल तुंहिंजे लाइ मौत बणिजी निकितो आहे मौत Amina! Amina! Samana! Kerala! Kerala! तो बच मौत के दांत दुनिया है मौत के हर घरे वक्त तू मज्जो खाऊं बच्ची न सकते जो दुनिया तो दुनिया ना मज्जू है मज्जू आई मज्जू के माफ ना है कदो के माफ तू बेफिक्र रह
घर में कुत्ते च मौत मारी दुश्मा मौत। दवा पी पी धाड़े धाड़ तू तेमरे चमचा खयो पिटी वो बेकड़ो बेबी दई छरे हां मोहने तकलीफ की कुछ बड़े फायदे तो बाबा साईं तमाम जल्द रुपए जो रुपये तव्हांजी तबियत ठीक थी डॉक्टर जी रिपोर्टिंग के मुताबिक तव्हांजो इलाज हली रहियो आहे। मुझो ख्याल है तो सुभाणे मां पाणे शहर में डॉक्टर की तबियत देखारिया उन सां हाल अहवाल कयां तबियत जो तव्हांजी दिलि आहे बाबा साईं। मां डॉक्टर सां हाल अहवाली थी रिपोर्ट ॾेखारे इहा दवा वठी आयो आहियां। वो भी दिमागी कंद छड़े तो कोन कहिड़ो हाल करे माई खैरा तू हिते छो माई मां नथी अची सघां छा हिते कैरां जे सिर ॾे खैर हुजे आस्ते माई खैरा आस्ते भर वारे कमरे में मूसो खान सुतो पिया जेकॾहिं तुंहिंजो आवाज़ ॿुधई न त असुल क़यामत अची वेंदी। हां क़यामत अची वेंदी भाई हाणे इहो मूसा खान बि को इहो फना जे फूक ॾियण वारो मलाइको थियो आहे मुंहिंजो आवाज़ ॿुधंदो या फूक ॾींदो क़यामत थी वेंदी। चङो छॾ दी खैरा हिन किसे खे पाणे मुंहुं ॾेई वठंदीसीं। तूं अच वे हाँ कोन थी पई माई छो एॾी जल्दी अथई छा? खैरां जे सिर ॾे खैर हुजे इहो मूंखे ॿुधाए मूं वारी छोरी जो हिते आई त इहो पैसड़ा हिते तो वटि आहिनि इहे त सही सलामत आहिनि न। अदे खैरा पैसा तव्हांजा सही सलामत बा अमानत पिया। वो जल्दी करे मूंखे मुंहिंजी अमानत आणे ॾे त मां जल्दी खिसकां। अदे खैरा एतिरा पैसा हिन वक़्तु खणी वेंदी ऐं वाट ते राति पइजी वेंदई वरी कोई ॿियो अचे खसे वेंदी। चइबो त छोरी माल जाम खणी आई हुई मुझे हूंदे पैसा वापस वेंदा न कॾहिं बि न। अदे खैरा अॼो की राति हिते रही पओ सुभाणे सिज उभरण खां सवेर तोखे तुंहिंजी अमानत ॾेई ऐं रवानो कंदसि। अदे खैरा हींअर गोड़ न कर आस्ते ॻाल्हाए मूसा खान आराम में पियो आहे जीअं उनखे ख़बर ई न पवे ऐं पोइ तूं हितां निकिरी वञिजां। इहो ॿुध त ॻाल्हि मूसा खान हिते त कोन ईंदो न। अदे खैरा भला तूं इहो त ॿुधाए त तोसां गॾु ॿियो केरु आहे? मुंहिंजो भाउ आयो आहे मूंसां उन उतां किथे वेठो आहे। अदे खैरा ख़ुदा ख़ैर कंदो मूसे जी तबियत सही न आहे इते आराम में पियो आहे ऐं ख़ुदा कंदो त ओता किथे कोन वेंदो इते ई आराम में हूंदो। जेकॾहिं ओता किथे वियो त न वियो त उनखे मां मोकिलींदसि मां। अलाह ख़ैर कंदो अधी सुबुह सां सवेर ई हितां निकिरी वेंदासीं। मुखे छॾ पहिरां पंहिंजो तूं तारीफ़ करा झिरकी भगल टांगा मुंहिंजो नालो मोरो अथई मोरो। अरे ॾंद छो थो कढे भगल रेडा नालो ॿुधाइण में भुलियो ई इन करे खिला पियो। अरे मां भुलियो न आहियां मुंहिंजो नालो मोरो ई आहे मोरो। जमंदी राति अम्मा आई अबे सिक में नालो इहो ई रखियो। हाँ पोइ पक सां उते लोड शेडिंग थी हूंदी इहो नालो ऊंदहि में रखिजी वियो हूंदो। छो इन करे जो भुल में तुंहिंजो नालो मोर रखे वेठा
इहो पछताव उनखे सॼी उमिरि रहियो हूंदो। अड़े हाणे एॾो ठाहको नथी जे भले जी चिब सही सही ॿुधाए कि तेका ते जो जासूस त नहीं। हेड़ा मुंह मुबारक जासूस सॼा हूंदा आहिनि। सोनी सदको सदको सोनी तू परेशान न थी तुझी परेशानी जो हल मूं ॻोल्हे छॾियो। हा हा हिन जी परेशानी जो हल इहो ई आहे त इहा हवेली मूं निकिरी वञे। जे इहा हवेली मूं रही त दिलि ते नवां ऐं ताज़ा ॾंभ खाइणा पवंदसि। हिकिड़े ॾींहुं हिनखे छिड़मूं ॼाराए करे ख़ुशि न थी। सोनी बेनकी आहे पाण थी रोज़ छिड़बूं खाए। मूंखे दिलावर छा राति कुझु चयो त ॾिसो कपिड़नि में ई नथी मापे। या त शुरूआत थी आहे हाणे त तुंहिंजो रोज़ इहो हशर थींदो। सोनी ॾिसे पई रोज़ हिन जा नखरा वधंदा था वञनि। सोनी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त एतिरो जल्दी रेस दिलावर खान ते तावीज़ असर करे विया। पर मूं बि मोलू खे चई छॾियो आहे त जॾहिं बि तावीज़ कराइण वञे त मूंखे ज़रूरु ॿुधाइजांइ। सोनी मोलूअ खां उन दरवेश जो सॼो ॾिस पतो पुछ। मोलूअ खे मोकिलण बदिरां पाण ॿई उते हलूं। माराईंदीअ छा? जेकॾहिं रेस वॾे खे ख़बर पइजी वई न त पाण ॿिन्हिनि खे छॾींदो कोन। तुंहिंजे इन रेस दिलावर खे मां पाणे मुंहुं ॾींदसि। तूं सिर्फ़ु इन दरवेश जो ॾिस पतो हथु कर जंहिंखां मोलू तावीज़ कराया हुआ। अब कुछ पैसा थींदा? बाबा ना कलाई तो तोखे ॾिना आहिनि। खर्च लाइ न मां, खर्च लाइ न। बाक़ी छा कंदे? मां सोचां थो त कुछ पैसा डॉक्टर खे खाराए छॾियां। जेकॾहिं डॉक्टर असल हक़ीक़त ते पहुची वियो ऐं मूसा ख़ान सां ॻाल्हि कई त पोइ हा पैसा थींदा। मां अलमारी मां खणी वठि न। न बाबा पैसा आहिनि पर ॿिए हंधि। ॿिए हंधि? बाबा पैसा हवेलीअ में ई आहिनि। जेकॾहिं पैसा हथ अची वञनि न त मूसा ख़ान जो शक असांजे मथां कोन ईंदो। भला इहे आहिनि कंहिंजा पैसा? ॿुध बा भला सालो तुंहिंजा भाउ शी मरे रब न चरे जे चरे न बा तो ओ फट मरे। बाबा रात जे पोएं पहर अम्मा तो भी सुजाग रह जाए जे न मूंसां निंड पे त मूंखे उथाए जाए पोइ सॼी हवेली खे उथलाईंदासूं। इहे पैसा पाण खां केॾां वेंदा? बाबा मां ॿाहिरें दर जो कड़ो खोले छॾंदसि पर हींअर तूं ओता किथे हलियो वञ। भला सालो तुंहिंजा भाउ मौला ॾींदो त छप्पर फाड़े ऐं जॾहिं वठी थो न। बस बाबा बस अॻिते न। अदी ख़ैरा हीअ तव्हांजी अमानत मूंखां गणे वठ। न रसियाणी न खैरा जेसरा ॾे ख़ैर हुजे हाणे एॾी बि का बेपतियाई कान्हे का। महिरबानी महिरबानी। अदी ख़ैरा हाणे तुंहिंजो बिस्तरो ठहियल आहे। तूं भली हाणे आराम कर त जीअं सुबुह सां तूं उथी सघे। हाओ अदी मां बि ॾाढो थकल आहियां सो हाणे जेसीं ताईं आराम न कंदसि त खैरा जेसरा ॾे ख़ैर हुजे सुबुह सां कीअं मां वेंदसि एॾी मंज़िल तइ करे। ठीकु आहे अदी पोइ तव्हां सुम्ही पओ मां परियां साइड में थी वञा। हा रसियाणी बसि महिरबानी महिरबानी अल्लाह। रसियाणी
या थधी पेटी काने वछा हिते जेका या हलायो त सही खिरा खोड़ थधी पेटी बस करे सुम त हा हा ए चई जाए नौकर चाकर खे त को हलाए छॾे त आराम सां खैरल कम ॾाढो सुठो करे आयो आहीं पर अञा बि मुंहिंजो अंदर न ठरियो मुंहिंजो अंदर। बहादुर खान तुझो अंदर ठरंदो तुझो अंदर ऐं तूं जशन मल्हाईंदे छो त खैरल ऐं खैर घोड़ो लॻे ई कोन। तमामु जल्द बंभोर खे पायूं ॾींदुसि बंभोर खे। छो हलार खान निंड नथी अचे छा? घणो खुश नथी बहादुर खान। मुंहिंजो हिकु माण्हू मारे घणो खुश नथी। मां पंहिंजे माण्हूअ जे पलांद में जेकर तुंहिंजा 10 ॻोठाणा न लेटाया त बस हलार खान बस। जेकॾहिं मुड़ुस आई न त साम्हूं अची वार कर। बाक़ी बेकसूर ॻोठाणनि तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो। जेकॾहिं मां बि ईअं कयां न बेकसूरनि जे मथां वार कयां त तुंहिंजे ॻोठाणनि जूं खंथियूं खणी छॾियां खंथियूं। पर ईअं छो हलार खान ईअं छो? विढ़ूं असां पाण में ऐं मारियूं बेकसूर ॻोठाणा। तो जहिड़े मस्त ठजे टंगुनि में डामण विझण जो इहो ई तरीक़ो आहे बहादुर खान, इहो ई तरीक़ो। हाथीअ खे उठ समझी वॾी ग़लती पियो करीं। ग़लती जॾहिं हिन मस्त हाथी पंहिंजी औताक छॾे तो तरफ़ रुख कयो त तो जहिड़ा कई हिन हाथीअ हेठां जी भाटिजी वेंदा। जी भाटिजी। केर हाथी आहे ऐं केर शींहं इहा ख़बर तोखे तमामु जल्द पवंदी बहादुर। कन खोले ॿुधी चल बहादुर खान। जेकॾहिं तोखे पंहिंजे ॻोठाणनि जी ज़िंदगी प्यारी आहे तो उन्हनि खे पंहिंजे घरनि में बंदि करे छॾ। छो त जेको बि घर खां ॿाहिरि निकिरंदो उहो गिदड़ जी मौत मारियो वेंदो। छो त हलार खान के ते रहम करणु ॼाणे ई कोन बहादुर खान, ॼाणे ई कोन। हलार खान तूं भल बेकसूर मारींदो रहो पर मां ईअं न कंदुसि। ऐं तूं बि हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ हलार खान। अॼु खां बाद जेको बि बहादुर खान जे हथियार मां बारूद निकिरंदो उहो तुंहिंजो सीनो परूण कंदो तुंहिंजो।
खैरा इन खोद में जो भूसो अची वञे हाणे सुठो ईअं इन तूं निकिरी वञे थो खैरा जेतिरा ॾेखारियो हुजे हेड़ी धरात में मज़ा था माण्हू एॾी दौलत सां काॾे वेंदसि हली चली थी आधी खैरा हाणे फजर थियण वारो आहे ऐं आज़ानूं अचण वारियूं आहिनि तूं निकिरण जी कर आसानू अचण हाव हाव ॿाहिरि सुझंदो आहे सुबुह थियण पोइ वठी बण हलाए हा दी हा पासे ठीक है चौपर ऊपर का पाए बाहर यहाँ से सर हो जे ना बड़ा मानू तेरी बुख भाई छातर से रहे सजी साल किया तभी वो मुड़े नथी पई पिंडण वाली आदत को हारे ढेर बना मुड़ंदी छा तने ते चगा त संग वठी दे तो सोचे वठी दे भीलन जो संग वठी आणी महलातन में कंदा त पोइ आदत छडी छा अदी मां हलाए चल निकल निकल